मरी वियो आहे कॾहिं मरी वियो आहे ऐं इंतिज़ामिया हिन खे खणण लाइ छा कयो आहे? असल इहो आहे त हिनखे टियों ॾींहुं आहे राति जो हिकु दफ़ो मूंख आहे कल्ह ॿियो ॾींहुं अॼु कंहिंखे ॾिसा बि लॻल कान्हे का त इहो गॾु हिते मूंख आहे टियों ॾींहुं आहे माण्हू लॻी पई आहे ऐं बीमारियूं अॻे ई फैलिजनि थियूं गॾा खे टियों ॾींहुं आहे मोह पियो आहे कंहिं चयूं त बाबा गंदू खणो था हिन गॾा खणो हाजाणे जो कमु असांजो कमु न आहे उहो जवाबु ॾियण हाजाणे खे तव्हां फ़ोन कयो असांखे नंबर कान्हे इदारे जा माण्हू हिकु ॿिए था उन्हनि जा नंबर कोन्हे कमु कीअं था कनि ऐं छा था कनि सफ़ाई बि नथी थिए हेॾो कीअं बि जानवर पियो आहे हेॾो इहो खणाए वञनि टियों ॾींहुं आहे कंहिंखे नज़र न आयो आहे इंतिज़ामिया की न कंहिं ऑफिसर खे कंहिंखे बि नज़र न आयो आहे। तव्हांजो छा मुतालबो आहे? हाणे मुतालबो आहे त हिन लॻी पिया हर कोई ग़रीब गुरबो सामान वठे थो 50-100 माण्हू 60 माण्हू बीठो आहे हे धप हवस लॻी पई आहे होॾां जेको आहे बीमारी फैलिजी वई आहे इहो हितो खणनि नथा माण्हुनि जो अचणु वञणु आहे। ॿियो मुतालबो कहिड़ो आहे त हिननि कुझु थियणु खपे त इहे शइ खणनि ॿिया ऑफिसर नज़र न कनि ॿियनि ऑफिसरनि खे ख़बर आहे म्यूनसिपालिटी वारनि जो ख़ासि करे हुननि जे इंतिज़ामिया जो कमु आहे। पहिरियां साईं बिलाल भुटो विलाड़काणे महिल उनखे बि अपील कयां थो त साईं VIP रोड तां अचो वञो था तव्हां हिनखे ॾिसो त साईं यूट्यूब अॻियां त गॾु हिन महिल बि पियो आहे 3 ॾींहं खां वठी पियो आहे।